जी नाज़रीन, असां बीठा आहियूं नज़र माला में ऐं हिते लोड शेडिंग जो वॾो आज़ार आहे। इन लाइ सियासी समाजी वर्कर एडवोकेट जेको आहे ताहिर अली अबड़ो जे सरपरस्ती में 22 तारीख़ सूमर जे ॾींहुं एहतिजाज करे रहिया आहिनि ऐं हिन सां वॾो लोड शेडिंग जो आज़ार आहे। गैर कानूनी जेको आहे लोड शेडिंग बिजली चवनि था ॿ झटका ॾियण खां पोइ वरी ॿिए ॾींहं ते बिजली अचो था। दोस्तनि जा पहिरियों व्यू वठूं त लोड शेडिंग जो केतिरो शेड्यूल आहे हिते ऐं गैर कानूनी केतिरी हिते बिजली दरख़्वास्त वग़ैरह किथे सबमिट कराई अथव? बिजली बोर्ड का 40,000 50,000 महीने बिल था मुकर फुल 29,000 3 लाख बिल करे हां ने केरल के चवे नजर मालो जेका जण निदड़न जो मालो आ नजर माला में को भी शेड्यूल कोने को जो शेड्यूल बुधायो तो असा के हितरे हिन टाइम ते बिजली मिले थी हिन टाइम ते नथी मिले सदाई जो का तो बिजली 2-3 चिमका जरा बिजली बंद करे छन जदी मला असा जो शेड्यूल वारो टाइम अचे तो बिजली बंद कई वल्या था वने कोई भी ते बुधण वारो कोने को। काफ़ी दोस्त असांजा एसी साहब के एक्सीएम साहब के एसडीओ साहब के एप्लीकेशन ॾिनो उन्हनि सां साम्हूं वञी मिलिया कोई बि तदारक कान्हे को। चवनि था तव्हां नज़र माले वारा चोर आहियो सभु। हे जेका हितां जेका पेमेंट मिले थी उहा काॾो थी अचे उहा चोर था ॼनि या जेको आहे भाॻिया था ॼनि। महिरबानी करे जेको असां इंशाअल्लाह जेको आहे एहतिजाज रखियो आहे सूमर जे ॾींहुं असां सभु जेको आहे गॾु इंशाअल्लाह एहतिजाज कंदासीं। असां पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड में करे करे त 2 कलाक ॾियनि था बिजली न त 2 ॾींहं बिजली बि न आहे। तमामु मच्छर जो घणो आज़ार आहे। उन खां बाद में ही पाण चोर आहिनि ही चोरी पाण था कराइनि हिन जा प्राइवेट माण्हू रखियल आहिनि। जेको आहे असां बिल त पेमेंट कयूं था जेके महीने में बिल था ॾियनि उन जे बावजूदि बि जी ऐलान हिननि जी लोड शेडिंग जो आज़ार आहे। 2 ॾींहं बिजली ॾियनि नथा ॾियनि उन खां बाद में 24 कलाकनि में नज़र पले खे सिर्फ़ु 2 कलाक बिजली ॾिनी थी वञे। अॼु की जेका असांजी मीटिंग जो रखियल ई जेका वापडा ई नाजाइज़ी जे ख़िलाफ़ हिन मीटिंग में लाइअमल जोड़ियो वियो त धरणे खे कामयाबु कीअं कयो वञे। धरणे खे कामयाबु करण लाइ असां वटि मुख़्तलिफ़ सियासी मज़हबी वकील बिरादरी ऐं दुकानदार यूनियन जा दोस्त शरीक थिया जंहिंमें सभिनी जो साॻियो ई मौक़ुफ़ हुयो त भाई पुरअमन तरीक़े सां असां पंहिंजो जमहूरी जेको हक़ आहे एहतिजाज धरणो असां लॻाईंदासीं। नज़र महल मां सुबुह 9 बजे ठीकु नज़र महल बेसकॉलोनी जो अवाम निकिरंदो वॾे तइदाद में निकिरंदो। मुंहिंजे पंहिंजो नज़र महल बेसकॉलोनी जो अवाम खे इहा ई पुरज़ोर अपील आहे भाई महिरबानी करे सूमर जे सुबुह जो ठीकु 9 बजे ताहिर हुसैन अबड़ो जे चैम्बर ते गॾु थियो नज़र महल में उतां सभु गॾिजी निकिरंदासीं पंहिंजे हक़ लाइ जेको असांजो हक़ आहे बुनियादी। महिरबानी करे वधि में वधि दोस्त शरीक थियनि मुंहिंजी इहा वरी बि अपील आहे महले वासियुनि खे। महिरबानी। इन मौके ते मोबाइल एजुकेशन सकरमा खबर सेक्टर जे ऑफिसर